NWC ऐं खीथर कैनाल में जो वहंदड़ ज़हरीलो पानी है वो सैफला मंगसी ऐं SKT ब्रांचुनि में आपाशी अमलदार तरफां छोड़ करायो वियो आहे, जंहिंजे करे कुबो सैद खान ऐं शदादकोट तालुके में जेका आहे वॾे इलाइक़े में जेको बरसाती अॻु में मुतासिर थियल आहे, ॿिए तरफ़ ज़हरीलो पाणी जेको आहे त मुतासिर कयो आहे। उन पाणी जे ख़िलाफ़ अॼु सिंधाबाद गार बोर्ड ऐं जॉइंट एक्शन कमेटी तरफां एहतिजाजी मुज़ाहिरो करे लेबर हाल खां रैली कढी कोटू मोटू चौक ते धरणो आयो आहे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजो मक़सदु इहो आहे त जेके शदादकोट जो इरिगेशन सिस्टम आहे, जंहिंमें खीरथर जेको आहे सो कैनाल आहे, NWC कैनाल आहे ऐं सैफला मंगसी ब्रांच आहे, ॿिया जेके बि सिस्टम इरिगेशन जा आहिनि, उन में 3 महीननि खां हिन महिल ताईं मुसलसल बरसाति जो नेकाल जो पाणी छोड़ कयो पियो वञे। असांजो मक़सदु इहो आहे त इहे जेके कैनाल्स आहिनि इहे पाणी मिठे पाणी जी फराहमी जे लाइ आहिनि। इहे कैनाल्स ॿियनि ज़िलनि जे नेकाल जे पाणी जे लाइ न आहिनि। इहे कैनाल्स बरसाती पाणी जे नेकाल जे लाइ न आहिनि। ख़ुदारा इन्हनि कैनालनि खे सिम शाखूं न बणायो, इन्हनि कैनालनि खे छंड न बणायो। 3 महीना गुज़री विया, असांजो जेको आहे सो ख़रीफ़ जो फ़सुलु वियो हलियो, हाणे रबी जे फ़सुल जी तयारी आहे, लेकिन हिन महिल ताईं असां वटि मिठे पाणी जी अवेलेबिलिटी कोन्हे। असांजो एहतिजाज इन ते आहे त साईं जेका आहे बरसाति पई, इन में जेको पाणी पहिरियों नेचुरली निकिरी वियो सो निकिरी वियो। बाद में हिननि छा कयो, जो 3 ज़िलनि जो जैकबाबाद, शिकारपुर ऐं कश्मीर कदकोट जो पाणी बलूचिस्तान वारनि खणण खां इनकार कयो। उहो हिन असांजी सिंध गवर्नमेंट इहो फ़ैसिलो करे कट ॾेई खीरथर में उहो सैफला जे ज़रिए वञी RBOD में छॾनि था। असां चऊं था त इहो ज़हरीलो पाणी जो कट आहिनि इहो बंदि करे छॾनि था। हाणे कणिक जी मौसम वई आहे, हाणे जेके नवंबर में कणिक न पोखी सघिजी त पोइ कॾहिं पोखी सघिजी। साईं असांजे एहतिजाज जो मक़सदु इहो आहे त 3 महीना बरसाति खे बंदि थिया आहिनि त ज़हरीलो पाणी जैकबाबाद जेको RBOD में वञिणो हो, हैरदीन ड्रेन में वञिणो हो, उहो पाणी शदादकोट ऐं कुबे सैद खान में छंडण बणाए छॾियो अथनि, सिम नालो बणाए छॾियो अथनि। मक़सदु आहे त फौरी तौर ते ज़हरीलो पाणी बंदि कयो। असांजो हिननि खां इहो मुतालबो आहे त भई तव्हां NWC कैनाल खे हलाए करे इन सिस्टम खे बहाल कयो त जीअं माण्हुनि वटि इहो ताज़ो पाणी पहुचे। माण्हू इन्हनि मां पीअण जो पाणी असां वटि इहो ई आहे, छो जो असां वटि हेठि इहो पाणी असां वापरायूं था, छो जो हाणे असां पंहिंजे जाइनि ते विया आहियूं। कैमरामैन ज़ाकिर सां गॾु मीरानी सागर अदनान भट्टी, KTN न्यूज़ शदाद।